नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं वसाण क़ौम जो सरदार नियाज़ मोहम्मद वसाण कराची में इंतकाल करे वियो आहे। मरहूम नियाज़ मोहम्मद वसाण क़ौम जो सरदार हुजण खां सवाइ सिंध तोड़े मुल्की सियासत में पिणु अॻुभरो रहियो। हिन वटि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में हुकूमत 1977 में वफ़ाक़ी वज़ीर साइंस एंड टेक्नोलॉजी रहियो, जंहिं बाद शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पहिरें दौर में 1988 में थाईलैंड जो सफ़ीर पिणु रहियो। संदसि सियासी लाॻापा पीपल्स पार्टी सां रहिया ऐं संदसि वेझा वास्ता ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मखदूम अमीन फ़हीम, मखदूम शाह महमूद कुरैशी, शहीद बेनज़ीर भुट्टो, साबिक़ा तोड़े मौजूदा पीर पागारो, जाम ख़ानदान समेत मुख़्तलिफ़ मोतबरनि सां तालुकात रहिया। मरहूम नियाज़ मोहम्मद वसाण खे पोइरनि में 2 पुट ऐं हिकु फैसल वसाण, फ़ाद इमरान वसाण ऐं हिकु न्याणीअ, जेको हमेशह ग़रीबनि जो हॾ ॾोखी रहियो। संदसि काफ़ी इंसानी भलाई जा कम पिणु कया आहिनि। पाड़े वारनि तोड़े संदसि ॻोठ खान बहादुर ग़ुलाम मोहम्मद वसाण ऐं संदनी मिल्कियत कंडियारी टाउन, जंहिंजो पाण ई वारिस रहियो। इन में हलंदड़ समूरी ग़रीब आवाम तोड़े दीवान कमेटी, मुस्लिम कमेटी जे ज़रूरतमंद महल उन्हनि जी कम पिणु कंदा हुआ। मरहूम नियाज़ मोहम्मद वसाण 76 सालनि जी ॼमार में गुज़िर राति कराची संदसि रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां झेड़ींदे नेठि मालिक हक़ीक़ी सां वञी मिलिया। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं वसाण क़ौम जे सरदार नियाज़ मोहम्मद वसाण जी जनाज़े निमाज़ सुभाणे 2 बजे अदा कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।